ज़मीन खातेदारी ते सौदा शुरू कंदा आहिनि ॻोठ जा चङा मुड़ुसनि खे उहे पुलिस बि उन्हनि जी मदद करे थी। असां इन लाइ अर्ज़ु कयो आहे त सर असांजी ॿुधाए मदद कई वञे। खानपुर नापरकोट थाणे जी हद ॻोठ कमरदीन पहोड़ में ज़मीन तां मिटी खणण तां पहोड़ बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में जहिड़ो हिकु मोहम्मद तहीम ज़ख़्मी, जंहिंखे पुलिस लेटर ॾेई खानपुर इस्पताल मुंतक़िल कयो। टिनि ॼणनि हादी बख्श पहोड़, राशिद पहोड़ ऐं सईद पहोड़ मथां NC दाख़िल, हिकु गिरफ़्तार। रिपोर्ट अकबर बलोच, खानपुर सिंधड़ी न्यूज़। खानपुर तालके जे ॻोठ कमरदीन पहोड़ में ज़मीन तां मिटी खणण तां पहोड़ बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में जहिड़ो हिकु मोहम्मद तहीम ज़ख़्मी, जंहिंखे पुलिस लेटर ॾेई खानपुर इस्पताल मुंतक़िल कयो। टिनि ॼणनि हादी बख्श पहोड़, राशिद पहोड़, सईद मथां NC दाख़िल, हिकु गिरफ़्तार। रिपोर्ट अकबर बलोच, खानपुर।